सुमरन बिन मिले न कह के फिर पूरन काम जय माँ पाई तू आराम जय माँ पाई तू आराम। राम जपे जे भगत बणी व्या मालिक जे मन से वणी व्या। राम जपे जे भगत बणी व्या मालिक जे मन से वणी व्या। पाए जीवन मुक्ति मणि व्या काटे आवागवन अणि व्या। पाए जीवन मुक्ति मणि व्या काटे आवागवन अणि व्या। पाए जीवन मुक्ति मणि व्या काटे आवागवन अणि व्या। पाए जीवन मुक्ति मणि व्या काटे आवागमन अणि व्या। राम कृपा सा सबको तिनखे राम कृपा सा सबको तिनखे पियो करे प्रणाम जय माँ पाई तू आराम जय माँ पाई तू आराम। राम कृपा सा सबको तिनके पायो करे प्रणाम जय माँ पाई तू आराम जय माँ पाई तू आराम। साध संगत में हली पियारा सिक सां जप सतनाम जय माँ पाई तू आराम जय माँ पाई तू आराम। हाँ। साध संगत में हली पियारा सिक सां जप सतनाम जय माँ पाई तू आराम जय माँ पाई तू आराम। राम जपण में आहे आनंद मिले जहीं सा पद परमानंद। राम जपण में आए आनंद मिले जहीं सा पद परमानंद। भरे मन में गुण ज्ञान सुगंध काटे कर्म काल जो फंद। भरे मन में ज्ञान सुगंध काटे कर्म काल जो बंद। भर मन में गुण ज्ञान सुगंध काटे कर्म काल जो फंद। भर मन में गुण ज्ञान सुगंध काटे कर्म काल जो फंद। जन्म मरण जो चक्कर मिटाए जन्म मरण जो चक्कर मिटाए देथो सख सुख जो धाम जय माँ पाई तू आराम। जन्म मरण जो चक्कर मिटाए दे तो सुख जो धाम जय माँ पाई तू आराम जय माँ पाई तू आराम। हरे सुमरन बिन मिले
पूरण काम जय माँ पाई तू आराम जय माँ पाई तू आराम। कहे ट्यों कर संतन सोहबत राम नाम जी सिख तू मोहबत कहे त्यों कर संतन सोहबत राम नाम जी सिख तू मोहबत कहे ट्यों कर संतन सोहबत राम नाम जी सिख तू मोहबत कहे त्यों कर संतन सोहबत राम नाम जी सिख तू मोहबत अडी काम कावड़ ऐं कुलफत रखो अंदर में एको उल्फत कभी काम कावड़े कुलपत रख अंदर में एक उल्फत सेवा कर तू तिन जी सिकसां 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 रही सदा निष्काम जय माँ आई तू आराम रा सेवा कर तू तिन जी सिकसां रही सदा निष्काम जय माँ पाई तू आराम जय माँ पाई तू आराम। हरि सुमरन बिन मिले न कहीं खे हरि सुमरन बिन मिले न कहीं खे फिर भू पूरण काम जय माँ बाई तू आराम जय माँ पाई तू आराम। साध संगत में हली प्यारा साध संगत में हली प्यारा सिक सां जप सतनाम जय माँ पाई तू आराम जय माँ पाई तू आराम जय माँ पाई तू आराम जय माँ पाई तू आराम। प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं ऐं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। श्री राम परमात्मा जो नाम जपण इहा पहिरीं ॻाल्हि आहे उन सां गॾु सेवा करणु उहा ॿी ॻाल्हि आहे ऐं वरी जेकी कुझु आहे परमात्मा जे नाम ते ॾियणु इहा टीं ॻाल्हि आहे। भॻवान असांखे टे शयूं ॾिनियूं आहिनि हिकिड़ो तन ॾिनो अथई हिकिड़ो मन ॾिनो अथई ॿियो धन ॾिनो अथई। ईअं खणी सम्झो तन आहे इन सां गॾु असां मुख सचई सघूं था शरीर आहे इन सां ॿियो कुझु न सेवा थी सघंदी आहे ऐं मुख आहे इन सां नाम जो सुमरन थी सघंदो आहे। टे ई ॻाल्हियूं हर कंहिंखे करणियूं आहिनि ऐं इन में केरु देरि न करे नाम जपण में बि देरि न कजे कंहिंखे ॾियणो हुजे परमात्मा जे नाम ते ॾियणो हुजे तॾहिं बि देरि न कजे ऐं कंहिं ग़रीब जी लाचार जी दीन जी दुखीअ जी घुर्जाऊअ जी ज़रूरतमंद जी सेवा करण में बि देरि न कबी आहे। प्रेम सां चओ श्री राम। ॾाढो सख़्तु बीमार हुजे खून वहंदो हुजे एक्सीडेंट थियो हुजे डॉक्टर अस्पताल में खणी घणी लाइन लॻंदी आहे
कोई उनजे लाइ लाइन कान्हे, सिधो पहिरीं उनखे बिस्तरो मिलंदो, उन लाइ ख़ाली हूंदो आहे कि न हूंदो आहे, इमरजेंसी। अञा बि थोरी असांजी लापरवाही घणी आहे, न त डॉक्टर सभु मरीज़नि खे छॾे पहिरीं उनखे ॾिसंदो, छो जो हू ज़रूरतमंद आहे, दीन आहे, दुखी आहे। भॻवान खां पुछनि तुंहिंजा घणेई भगत आहिनि, पहिरियों नंबर भगत कहिड़ो अथई? चई घणेई आहिनि, पहिरियों नंबर ई आहिनि सभई, पर जेको दुखी आहे उहो मुंहिंजो पहिरियों भगत आहे। आर्तो, आर्त अखर खे आर्त माना दुखी। जंहिं माण्हू खे दुख आहे, पहलाज भगत किरियो पई पहाड़ तां हुनखे फिटी कयनि, भॻवान थोरी देरि करे हा, पहलाज भगत पहाड़ तां किरे पियो, भॻवान खे कमु हो घणो, खीर सागर में सुम्हियो पियो हो, जीअं द्रौपदीअ खे पहुचण में देरि कई न, त भॻवान थोरी देरि करे हा त छा थी हा, पर द्रौपदीअ ते बि देरि कोन थी, जेकर हिकु सेकंड जी जेॾी महिल हुन छिक ॾिनी कंहिं दुशासन, ओॾी महिल भॻवान जंहिं महिल छिक ॾिनी त हथ में ॿी साड़ी पकड़ाए छॾीसि, ॿियो कपिड़ो पकड़ाए छॾीसि छिक ॾियण महिल, पहिरीं उहो साॻियो ई हो, अलाए कीअं चेंज करे छॾी। हिकु सेकंड जे वास्ते देरि थी वञे त छा थी वञे, घणी देरि लॻंदी आहे। उहो त हिकिड़ी हीअं ख़ाली हीअं छिक ॾिए त साड़ी घुमंदी घुमंदी छोकिरी किरे वञी परियां साड़ी हथ में, देरि बि न लॻंदी आहे, न लॻे? तव्हां ॿुधायो। भॻवान चयो जेॾी महिल कोई दुखी हूंदो आहे इंसानु, उनजी सेवा करणु मुंहिंजो पहिरियों कमु आहे। भॻवानु सेवा करे त तव्हांखे छा करिणो आहे, ॿियनि खे छा करिणो आहे, हर कंहिंखे छा करिणो आहे, ओॾी महिल पहिरीं सेवा जी ज़रूरत आहे। इन करे तव्हां ॿुधी आहे न भई, सेवा ऐं सुमरण ऐं दान में देरि न कर। सेवा में कॾहिं देरि न करणी आहे, ज़रूरतमंद जी जेका हुजे, बुख में उनजो साहु निकिरी वञे पोइ रोटी खारायोसि, खेती सुकी वञे पोइ पाणी पए, बरसाति पए, खेती सूखे परस बो घन को कोन्हे काम। भई जंहिं महिल भॻवान मदद करे किरी पए, धकु लॻी वञे, पोइ फटिजी पए, पोइ वरी छा कृपा, कृपा कर त पहिरीं कर न बची पए। साईं टेऊंराम खे कढी आया, हुन पाणीअ में ॿुॾो पई, 5 मिंट देरि कंदा त कपिड़नि धोई सघां ठका हेठि, ऐं हुनखे पकड़े ॿांह खां वठी आया, वाट भाई हल। बालक डूबा जब ही जल में, हा पल में हिन साल में कढिया, 3 ॾींहंनि में त पाणी मथे अची वञे हा। पर न जेको दुखी आहे, जंहिंखे ज़रूरत आहे, जंहिंखे बुख लॻी आहे, ओॾी महिल हुनखे बुख जे टाइम पाण रोटी खाराइणी आहे न। दर ते कोई बुखियो आहे, जंहिं रोटी खाधी न, अहिड़े खे रोटी खाराइणु, जंहिं पाणी न पीतो आहे उनखे पाणी पियारणु। हिकिड़ी ईअं ॻाल्हि पिया ॿुधाइनि, गेटवे ऑफ इंडिया बम्बई में कंहिं ॾिठो आहे, ताजमहल होटल जे साम्हूं, उते हिकिड़ो दुकानदार हो, त कोई ग़रीब आहे, ॾाढी उञ लॻसि, समुंड वाहन पाणी कीअं पिए, होसि कोन पाणी उते तव्हां वेंदा तव्हांखे बि न मिलंदो, पंहिंजो बोतल खणी वञी बि आहे। छा चए, मतां कॾहिं घुमणु वञो गेटवे ऑफ इंडिया ते त पाणी पंहिंजो खणी वञो, पाणी न मिलंदो आहे। बम्बई में सुञ आहे, मतां सम्झो भई घणेई आहे, कुझु बि न हूंदो आहे। मां हितां बम्बई में पहुतमि 11 बजे ॾींहं जो, राति जो कोन थो चवां। पूरी असां सां गॾु घटि में घटि बस जा माण्हू हुआ, 40 हूंदा त 30 हूंदा, कंहिं शादीअ में पियो वञा। सॼी बम्बई जी हद में घुमियासीं, पाणी मिलियो ई कोन। उते बॉम्बे सेंट्रल ते लथासीं, ख़ाली बोतलूं घणी हुयूं, भरियल हिकु बि कोन हुई, छाकाणि 11 खां पोइ गाॾी जेका जयपुर जी पहुचंदी आहे, सुबुह 8 बजे उहा 2 कलाक लेट हुई, तंहिंखां पोइ वरी गाॾी कान हुई पहुचण वारी, छुटण वारी हूंदी हुई या कीअं, या छा हो मिसाल। त ओॾी महिल हिसाबु किताबु न, त पाणी मिलियो ई न। चयोसीं भई बोतल मिले 10 जी 12 मिले, तॾहिं उञ लॻी आहे त पीअणो पवंदो न, 10-12 रुपया थोरी पिया ॾिसूं असां। पर पाणी न मिलियो। हलंदे हलंदे हिकु होटल में असांखे रोटी खाइणी, चयोसीं पाणी त ॾे, चई पाणी कान्हे। छा जी, हाणे बम्बई जी हद टपियासीं, ईअं
ॿाहिरि ई हैंडपंप खोले करे पाणी खोड़ पीतो हुई, चयोसि जेतिरो पियो फ्री में। बम्बई में सुञ आहे, ऐं जंहिंखे जेतिरी ख़बर हुजे, मूंखे ख़बर आहे तव्हांजे त बम्बई सुठी आहे, आम चवंदो सुठी आहे, पर पाणी वाणी न मिले। कुझु माण्हुनि जे मन में न पाणी हूंदो आहे न प्रेम हूंदो आहे। छा चए, न बम्बई में पाणी आहे न माण्हुनि जे मन में प्रेम आहे। ईअं चवां थो, ईअं त मूं वटि त भॻवान जी दया मिली वेंदो आहे सभु कुझु, किथे न किथे हूंदो आहे न, भॻवान जा प्यारा जिते किथे मिली वेंदा आहिनि। पर मिसाल गेटवे ऑफ इंडिया ते कंहिंखे उञ लॻी ॾाढी, ग़रीब हो वीचारे खे, तरी पाणीअ जे लाइ कुझु हिसाबु किताबु हो कोन। जेके हू 5 रुपए गिलास ॾींदा आहिनि उहे हूंदा, तॾहिं इहे बोतलूं वोतलूं न मिलंदियूं हुयूं। हाणे जेके मिलनि थियूं न 5-10 रुपए बोतल मिलंदी आहे, ₹1-2 रुपए पाउच मिलंदो आहे, तॾहिं इहो हिसाबु किताबु न हो। मशीन ठंडी पाणीअ जी हुई, उहा बि ओॾी महिल कान हुई। मिसाल कोई अहिड़े वक़्तु त 11 बजे हू देरि सां ईंदा हूंदा त न हो। हिकिड़े दुकान वारो हो, चई यार पाणी प्यार, चई पाणी कान्हे। छा चईसि, चई ॾाढी उञ लॻी आहे, पाणी थोरो हुजे भले पैसा वठि 5 रुपया, पर पाणी ॾे। चई पाणी कान्हे। चई तूं न पीअंदो आहीं? चई वटि पाणी कान्हे। शायदि हफ़्ते खां पोइ कंहिं ॻाल्हि कई, या ॿिए 2-3 ॾींहं वरी उहो वरी वक़्तु घुमण वियो त शरबत जो हुन हू काउंटर लॻाए रखियो हो, ऐं सभिनी खे सॾ कयो, आ वई पाणी पियो, पाणी पियो। चणा रखिया वई, चणा वटे वई, पाणी पियो। चई यार कल्ह तोखे चयमि पाणी। चई कल्ह छा आहे, उहो मुंहिंजो धंधो पियो बिगड़े, ऐं पाणी रखंदो कोन्हे, जे पाणी रखां न त वरी धंधो ई मुंहिंजो न थिए, ख़ाली पाणी वारा ई माण्हू अचनि। चई अॼु हल अथई, चई अॼु हैप्पी बर्थडे आहे न मुंहिंजो। तॾहिं पाणीअ जो काउंटर लॻायो आहे। हाणे चई पोइ तूं रोज़ ई खणी सम्झ कंहिंखां घुरिज मूंखे त पाणी प्यारी आहे न, सभिनी खे न प्यार तोखां घुरियो ओॾी महिल मूंखे ॾाढी उञ में साहु पे निकितो, पाणी ॾींहं त छा थिए ई आहे। ऐं अॼु तूं सभिनी खे सॾ करे पियो, केरु पीअण वारो ई कोन अथई, हो गाॾा बि हेतिरा बीठा आहिनि, जंहिंखे खपे पाणी पीए। वक़्त जी ॻाल्हि आहे, शेवा खपे केॾी महिल खपे, बीमार जेॾी महिल गौरी ॾियण जो टाइम हुजे ओॾी महिल गुम, गौरी जे टाइम ते गौरी ॾिजे, पाणी जे टाइम ते पाणी ॾिजे, उनजी सेवा जे टाइम ते सेवा कजे। बीमार जी सेवा ज़रूरी आहे, ॿिए कंहिंजी कयो न कयो। हिकिड़ो सुवालु पुछां तव्हां खां, प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। सम्झो कोई सुठो संत हुजे, भले साईं टेऊंराम जहिड़ो हुजे, हा न, महापुरुष हुजे, सिद्ध पुरुष हुजे, उन जी बि सेवा करणी हुजे, ऐं हिकिड़े बीमार जी बि सेवा करणी आहे। ज्यादा फल कंहिंजी सेवा ॾींदी? और साईं जी नथा, मां साईं टेऊंराम जहिड़ो संत चयो भॻवान जो स्वरूप आहे भाई, पर न, तव्हांजो मन ॿोलींदो ई न। साईं टेऊंराम खे सेवा जी घुर्ज कान्हे, हुनखे घुर्ज आहे, जंहिंखे घुर्ज आहे उन जी सेवा करणी आहे। परमात्मा जो जहिड़ो हीअ आहे तहिड़ो उहो दुखी बि आहे। भॻवान जो स्वरूप बराबरि साईं टेऊंराम आहे, पर उहो दुखी बि आहे, उहो बि परमात्मा जो स्वरूप आहे। पर असां कंदा कीअं आहियूं, जेकी चवंदा आहियूं सो न ॿियो, हा न। सही सची ॻाल्हि न आहे, मां कूड़ त नथो ॻाल्हायां न, मतां भई चओ भई महाराज तूं स्टेज ते वेही कूड़ थो ॻाल्हाई। हाणे तव्हां चयो, मूं चयो भई साईं टेऊंराम जी सेवा कयो, ऐं चवंदो भई साईं टेऊंराम जी कयो न, छला त ॿियनि जी कयो। पर न, दुखीअ जी सेवा आत्मा तव्हांजी ॿोलींदी की न, छाकाणि उन में परमात्मा साईं टेऊंराम उन में बि आहे। तोखे हिते थो ॾिसण में हुते बि नज़र अचे, तुंहिंजी नज़र अहिड़ी हुजणु खपे। पहिरीं हुते ज़रूरत आहे, पहिरीं हुते ॾे, पोइ हिते भले पियो कजां। हिते त सॼी उमिरि पियो कंदे न, हुन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। पर हुते जेॾी महिल ज़रूरत आहे थोरी देरि लाइ, उहा थोरी देरि जी सेवा बि घणो फल ॾींदी, त घणी देरि जी सेवा बि फल मिले न मिले, एतिरो न मिले, ख़ासि न मिले। इन करे तव्हांजो मन फेर न, इहो भॼन चई कहिड़ो ॻाए, मन खे फेर वेर न, जेको चईं थो इहो बराबरि चयो, त इन ते थोरो कदम रखजा न, सम्झ रखजा न। मन फेर न कर, देरि बि न कजां। 3 ॻाल्हियुनि में, कहिड़ियूं कहिड़ियूं 3 ॻाल्हियूं? सेवा करण जी हुजे त पहिरीं सेवा कजां, दान बि पोइ कजां, ऐं नाम बि पोइ जपजां। ठीकु आहे न?
वो तो पद जे हिसाब सां लिखियलु आहे, पहिरीं सेवा लिखियलु आहे त पहिरीं सेवा जी ॻाल्हि चइबी न, पर क़ाइदेसर बि पहिरीं सेवा करणी आहे, नाम पोइ पियो जपजाए न को भॼी थो वञे, इहा नाम। दान बि जंहिंखे ॾियणो अथई त दान वारो बि भॼी कोन वेंदो, दान वारे खे बि दान पोइ ॾेई सघी थो, पर सेवा वारे जे वक़्त ते सेवा तोखे करणी आहे, मन ज़रूरु करणी आहे, जल्दी करणी आहे, ओॾी महिल ई करणी आहे, उन में मिंट जे वास्ते देरि न हले। इहा ई ॻाल्हि साईं चवनि था भाई तूं संतनि जे संग में अची कुझु इहा ई ॻाल्हि सिखी पओ। हिनमें ख़ाली नाम न लिखियलु आहे, सेवा कर तूं तुंहिंजी सिक सां सदा रही निष्काम, कामना खां सवाइ बीमार जी सेवा कई, उन में चई साईं मां हिन पीउ जी सेवा कई आहे, मूंखे ॾाढो फल मिलंदो, तोखे घुट वॾी करे नरक में हेठि दॿाए करे जीअं न उखरीअ में मथां हणिबो आहे ऐं हणिबो फल वरी छाजो, हिन पिणे जी सेवा कई त छा थी पियो, कहिड़ी वॾी ॻाल्हि थी पई। तुंहिंजो फ़र्ज़ु आहे पीउ जी सेवा कर, दुखी आहे तकलीफ़ में आहे पीउ जी त सेवा कर। सेवा करणु हर हिकु इंसान जो धर्म आहे, माना धर्म आहे, ज़रूरी आहे माना ज़रूरी आहे, उन में फल जी इच्छा न रखणी आहे माना न रखणी आहे। तुंहिंजे पीउ सेवा कयो ओॾी महिल उन इच्छा रखी जा, तोखे पीउ जी माउ जी घर में घुरजाऊअ जी जेको आहे इन्हनि जी सेवा आहे न, पहिरीं सेवा कर, तुंहिंजो तन पवित्र थींदई, मुख बि तुंहिंजो पवित्र थींदई, धन बि सभु कुझु पवित्र थींदई सेवा सां, पर तोखे पहिरीं सेवा करणी आहे। ॿियो आहे दान, ज़रूरतमंद खे दान ॾियणु, जंहिंखे धन खपे उनखे धन ॾे, जंहिंखे शरीर जो दान में छा छा खपे, जंहिंखे भोजन खपे भोजन ॾे, जंहिंखे पाणी खपे हुनखे पाणी ॾे, दान त इहे ई शयूं थींदियूं न। ऐं सम्झो तोखे न्याणी ॿियाणी अथई जे सोनी मुंडी महांगी आहे त ॾेई छॾिजांइ, चिंता न कजांइ, हूअं ई तुंहिंजे मरण महिल लाहे वेंदव न भाई, जेको बि दान करणो अथव उहो करे वठो। दान छा थींदा मूंखे ज़्यादा ख़बर न आहे, पर भाई जंहिंखे ज़रूरत हुजे उहा शइ उनखे ओॾी महिल ॾिजे त इहा सुठी ॻाल्हि आहे, प्रेम सां चओ श्री राम, उहो दान कजे। अॻे संत महात्माऊं हरिद्वार में हूंदा, हाणे न आहिनि, पोइ माण्हू खणी वेंदा, के काजू खणी वेंदा, पिस्ता खणी वेंदा, साबुण खणी वेंदा, ॾंदड़ खणी वेंदा, जहिड़ी बि शइ उनखे खपे फल खणी वेंदा हुआ। हीअं पुछींदा, सम्झो कोई अधु किलो काजू खणी वञे तरी बचाए खणी ईंदो, 100 महात्मा घुमी अचे, वरी महात्मा जेके जेतिरा बि खणे उनखे महात्मा खे ॾियणो हुजे त हीअं ॾिबो न आहे, आम तरह सां भले कंहिंखे ॾिजे त प्रसादी हथ सां ॾिजे, महात्माउनि खे ईअं ॾियो साईं वठो सभु तव्हांजे अॻियां आहे हाज़िर आहे, पर संत खणंदा ई न हुआ, कपिड़ो खणी वेंदा कपिड़ो ई न खणंदा हुआ, पर जेका जंहिंखे कपिड़े वारे खे कपिड़ो, अन जे वारे खे अन्न, दवा वारे खे दवा, पढ़ाई वारे खे पढ़ाई, दान इहे ई थींदा आहिनि न जेके भाई कंहिंजो भलो बि थी सघे, अॻिते बि ठही सघे। जंहिंखे रोटीअ सभ खां वधीक आहे रोटीअ जो दान, अन्न जो दान, अन्नदान सभिनी खां, अन्नदानम महादानम, अन्न जो दान उहो महान दान आहे, तंहिंखां पोइ वरी ॿिया दान। ऐं अॼुकल्ह त वरी सम्झो था जहिड़ा जहिड़ा दान हुजनि, छा छा खपंदो आहे माण्हुनि खे उहा बि आहे, पर हिसाब किताब पंहिंजो आहे, त जेतिरो सम्झी सघो ज़रूरत वारे खे दान ॾियण मां फ़ाइदो हूंदो आहे। ऐं पोइ ॿधी ॻाल्हि बि ॿुधाए छॾियां, जिते ज़रूरत न आहे उते दान करण मां थोरो नुक़सान बि पवंदो आहे। कबीर साहिबु वञे पियो, ॾिठईं हिकिड़ा पखी हुआ, फासाए करे मारी विकिणे पियो, चईं छा थो करी, हीअ त माण्हुनि खे कटे मारे छॾींदा, चईं महाराज मुंहिंजो त धंधो आहे, आऊं त विकिणंदो आहियां, केरु छा बि करे, तोखे खपई त तूं वठी पोइ उॾाए छॾ, मुंहिंजा पैसा खड़ा थिया। चई मूं वटि पैसा त कान्हनि, चईं छा अथई, चईं मूं वटि धाॻो पियो आहे, सुट पियो आहे, लच्छी हिकु सुट जी आहे, चईं त ॾिए, कब हूंदी लच्छी, लच्छी सम्झो था न छा चवंदा आहिनि, ॿियो छा चइबो आहे, ढे आंटी, आंटी आटी, हलो आटी आंटी कुझु बि सम्झो। चई मूं वटि इहा अथई, इहा खपई, चई पोइ इहा बि हले, त हुनखे ॾिनई, त हुन वरी छा वञी कयो, हुन जाल ठाहे छॾी, ऐं उहो जाल ठाहे पखी हूअं 2-4 फासाईंदो, हाणे 20-25 ॿुड़ी लॻाए करे फासाइण लॻो। कबीर साहिब खे चई छा आहे, चई तव्हांजी दया आहे,
चई दया वरी छा थियो? चई तव्हां मूंखे सुठो न ॾिनो, उन मां जाल ठाहियो, हूअं 2 फासंदा, हाणे 20 फासंदा आहिनि, हूअं कलाक में फासंदा आहिनि, 10 मिंट में फासंदा आहिनि, फटाफट कमु थी वेंदो आहे। ऐं मुंहिंजो धंधो पाण हाणे सुठो वधी वियो आहे, जेतिरा पखी वधीक विकामंदा आहिनि पैसा वधीक मिलंदा आहिनि। कबीर चयो मां बि मूर्ख आहियां, पाण खे पियो गारियूं ॾे कबीर साहिबु, पाण खे गारियूं न कयो। ऐं हिकिड़ो सलोक ठाही, सलोक कंहिंखे ईंदो आहे की न? आऊं ॿुधायां, सलोक ईंदो आहे कंहिंखे? लिखो, पापी को दोज़ख नहीं, चओ धर्मी दोज़ख जाए, कह कबीर यूं सोच के मत को धर्म कमाए। चई यार धर्म में थोड़ो वीचार सां कजो, दान पुण्य कयो था, मूंखे ख़बर ई कोन्हे, मां मूर्ख माण्हू हिन खे मूं सोचियो कोन त हिनखे सुठो ॾींदुमि, हीउ छा कंदो, हीउ कोई विकण त थोरी सुठो, मां त सुठो विकण पियो वियुसि, या कपिड़ो ठाहे करे पाईंदो, हिन जाल ठाही, हाणे पखी फासा छॾी, हाणे इहो पाप मूं ते, हाणे 2 पखी त छॾाया, हाणे 20 कीअं छॾाया, पैसा त कीअं जा ॾियनि। माण्हू वीचार करे करे दान बि त थोरो सम्झ सां कजे त सुठी ॻाल्हि आहे। अॼुकल्ह ईअं न आहे त भई पोइ अचे तव्हांजे घर में नलको ठाहिणु या कुझु वठणु, हर ई कुझु खणी वञे, न बिजली ठाहिणु अचे त अॻो ॿुहारी पाए वञे। वीचार जेतिरो करे सघिजे, पर वीचार मथे घणो न, पर जेतिरी ज़रूरत वारे खे ॾियणु, इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, भॻवानु मिड़ेई बचाव कंदो आहे। टियों आहे नाम जपणु, इहो त सही बिना खिटके वारो आहे, नाम जपियो, कोई खिटको आहे ई कान, पाण खिटका लहण वारी शइ आहे। दान में बि कॾहिं कॾहिं खिटको थी पए, शेवा में बि कॾहिं कॾहिं खिटको थी पए, नाम में खिटको ई कोन्हे, न कोई खिटको आहे। जपियो ॾिसो था खिटको रहे थो या भॼे थो, खिटके जो पी बि न रहंदो, भॼी वेंदा हली सभई। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हिन नाम जपण में ईअं सम्झो हरि सुमरण बिन मिले न कंहिंखे प्रभु पूरन काम। जंहिं भॻवान जो सुमरण न कयो आहे उनखे भॻवान बि न मिलियो आहे। भॻवान जे मिलण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, तव्हां उनजो कीर्तन कयो, भॻवानु ईंदो, छाकाणि भॻवानु रहंदो ई किथे आहे? नाहम वसामी वैकुंठे, मां वैकुंठ में न रहंदो आहियां। योगी नाम, जोगिन जे हृदय दिलि में न च, उते बि न। जोगिन जे दिलि में, संतन महात्माउनि जे दिलि में बि भॻवानु चए थो आऊं कोन रहंदो आहियां, तव्हां भले चओ, ॿियो भले चए, संत भले चए, मुंहिंजे दिलि में भॻवानु कान्हे। चई आहे त सही, पर भॻवानु कंहिंजे दिलि में आहे, कंहिंजे न आहे। भॻवानु पाण चई आऊं थोरो थो चवां,
नाहम वसामि वैकुंठे योगी नाम हृदय न च। कि भला किथे रहंदे, कोई जगह त हूंदा ई न। कि मद भक्ता मुंहिंजा भगत यत्र मन जिते गायंती मन कीर्तन कंदा आहिनि, ॻाईंदा आहिनि, मुंहिंजो नाम स्मरण कंदा आहिनि, मूंखे यादि कंदा आहिनि, उते ई रहंदो आहियां। तत्र तिष्ठामि, उते ई रहंदो आहियां, उते हमेशह हाज़ुर हूंदो आहियां। तिष्ठामि माना खड़ो बीठो हूंदो आहियां, हाज़ुरा हज़ूर हूंदो आहियां। भाई जीअं न भाई ॿार वेठा हुजनि स्कूल में त उन नालो खणबो आहे फलाणो, त यस सर या प्रेज़ेंट सर जेके चवंदो। त हिते मां भॻवान जो नालो खणा त भॻवान जो प्रेज़ेंट सर। सत्संग में भॻवानु हमेशह रहंदो आहे। भॻवानु चए थो हुते मूंखे रहणो, सॼो कई त भले छा कयां, केरु जवाबु ॾींदो? ईअं त कोन्हे भाई कॾहिं गड़बड़ थी वेंदी आहे। हिकिड़ो छोकिरो स्कूल में आयो कोन्हे, मास्तर नालो खईं त ॿिए जो यस सर, मास्तर हाज़िरी करे छॾी। आहे ई कोन, किथां जी ठगी कबी न आहे कॾहिं कॾहिं ईअं। अलाए तव्हांखे माना मुंहिंजे भरिसां वारो केरु आयो कोन हो या कीअं, त हुन ॿिए दोस्त यस सर करे छॾियो त मास्तर खे कहिड़ी ख़बर आहे, हुन लेखे आयो आहे, हाज़िरी करे छॾी। हा हा एबसेंट ओवर प्रेज़ेंट करे लिखी छॾीसि। पोइ वरी ख़बर पई आहे प्रेज़ेंट थी लिखी कंहिं कई, मां कोन कई, मूं कोन कई, हाणे केरु साम्हूं वेही पकड़िजी वियो त भई। त भॻवान जे करे त केरु करे सघंदो यस सर? हा उहो त हो छोकिरो उहो हो कोन, तॾहिं उन तव्हां करे सघो था भॻवान जी, तव्हां पाण परमात्मा आहियो, तव्हां बि चई सघो प्रेज़ेंट में भई प्रेज़ेंट सर यस सर चई सघो था। भॻवान खे सुर कयां तव्हां ई अची वञिजो। हू त कूड़ो हो, तव्हां सचा थी सघो था, पर वरी जेतिरी ॻाल्हि सम्झ में अचे, मुंहिंजो दिमाग़ु चयोमांव न ख़राबु हूंदो, अलाए छा ई चई सघंदो, मूंखे ख़बर ई न आहे। आउं ई न सम्झंदो मूं छा चयो। तव्हां माण्हू चए साईं तव्हां ईअं चयो, मूंखे ख़बर आहे मूं चयो, आउं चवंदो ई कोन आहियां। पर हींअर जेकी चवां पियो ओॾी महिल इहा ॻाल्हि पकी आहे। हींअर क़ाइदे जी ॻाल्हि चवंदो, हेठि लहण खां पोइ मूंखे बि ख़बर कान्हे। साईं सिधी ॻाल्हि न आहे, मां ॿधल हूंदुमि छा भाई, मां ॿधल रहां ई न। भाई मां हींअर चवां भॻवान भाई श्री कृष्ण भॻवानु, तव्हां कोई बि चए यस सर, सभई चओ त सभई हाज़िर वेठा आहियो, भॻवानु आहे तव्हांजे दिलि में की कान्हे, तव्हां सचा आहियो। भॻवानु हुजे या न हुजे तव्हां यस सर करे सघो था। जीअं हुन मुंहिंजे दोस्त जी हाज़िरी न ॿिए दोस्त, वाह त ॿई दोस्त, पर हुनजी हाज़िरी करे ॿुधाई न। भाई सम्झो राम नालो सी राम, हे राम, त हुन चयो भाई यस सर या भाई प्रेज़ेंट सर, त हुन हाज़िरी करे आयो कोन हो, कयो हुन ॿिए हुनजे दोस्त। भाई जंहिं महिल पकड़िजी वियो कीअं आयो कोन्हे, अड़े कंहिं कई, चई ख़बर ई कोन्हे, असांखे अहिड़ी ख़बर। ओॾी महिल हाणे हू आवाज़ु सुञाणे पियो हिनखे, ऐं कहिड़ो हिकु ॿिए ॿुधाए बि न आहे न भाई, कीअं चऊं साईं हिन चयो, हाणे चए साईं मूं त चयो ई कोन, हू बि फिरी वेंदो, मास्तर छा कंदो। हुनजे हाणे कोई बि नालो सम्झे, पर तव्हां जेकर भॻवान जे नाले ते हा कयो, यस कयो, त तव्हांजे लाइ कोई एतिराज़ु न आहे, तव्हां ते कोई क्लेम न करे सघंदो, छो भॻवानु आहे न, उन पाण जी चयो हूंदो। असां संतनि में ईअं कंदा आहियूं, हिकिड़े संत कंहिं ते आसीसा कई, पोइ चई भई हिन आस कयो, चई मां कई कान्हे, चई भॻवानु कई कोन्हे, चई पोइ भॻवानु त करे सघे थो न, मां कई कान, चई साईं तव्हां न चयो, मूंखे तव्हांजी आसीसा लॻी आहे, चई बाबा मां कंदो ई न आहियां, आसीसा मूंखे हिसाबु किताबु हूंदो ई न आहे, मां आसीसा सुञाणा ई कान। चई साईं तव्हां चई हुई, चयो भॻवानु चई हूंदो न, असांखे कहिड़ी ख़बर, चवण भई उहो चई हली वञी सघे थो, असांखे कोई एतिराज़ु कान्हे, मुंहिंजो मनु फेरे वञे मां छा कयां, मां त आसीसा कंहिंखे कयां ई कान्हे, पंहिंजो ॿधल वास्तो ई कोन्हे। प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। शाह अब्दुल लतीफ़ हो, वो भगवान जी भक्ति पियो करे, छा पियो चए भाई हू अल्लाह आहे, हू आहे तत्व मसीह आहे, उन्हनि वरी उर्दूअ में रखिया हू अल्लाह अल्लाह हू अल्लाह हू, त हू ईअं पियो पढ़े, पोइ छा थी वियो हली ॿोड़ी पियो लॻाए छॾे, अल्लाह 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 ईअं पियो करे। त मुरीद उनजा वेठा न चेला, यार ही पंहिंजो गुरू आहे न मुर्शिद शाह साहिब, कुफर पियो करे, हीअं कीअं थो चए भाई मां भॻवानु आहियां चइबो आहे, चई ॾिसो कीअं था चवनि, आहियां मां भॻवान तंहिंमें नाहे शक गुमान, आहियां मां भॻवान तंहिंमें
कबीर गोरख नानक माया कबीर गोरख नानक माया माया कृष्ण कान तय में नाहे शक गुमान माया कृष्ण कान ते में नाहे शक गुमान मां भगवान हो आया मां भगवान हू पे चे ची भगवान के तो चे ये तो गाल गलत है भगवान आए कोई मानो कोई भगवान जेवा मानो कभी भगवान थींदो आ चई थींदो त न भगवान कोई थी सके हिकिड़े ॾींहुं उहो बीरबल बीरबल त अपने अकबर चई त मूंखे यार तूं हिंदू खणी ठाहे न पोइ छा कयईं ख़बर अथव कंहिंखे गॾ खे साबुण खणी पियो हणे त अकबर चई छा पियो करी चई न गॾ खे थोरो न घोड़ो थो ठाहियां चई चरी वई छा गॾ कॾहिं घोड़ो ठहंदो गॾ मां घोड़ो ठहंदो अरे जी साबुण हणी चमकायांसि थो न अछो थो कयांसि अछो था कई आहे वरी बि अछो थो कयांसि अरे चई तॾहिं बि चरी वई छा घोड़ो आहे उहो गॾ कॾहिं घोड़ो न ठहंदो त चई पोइ ॼट वरी कॾहिं हिंदू थी सघंदो आहे छा हाणे ठाहे रखीसि असां साईं जन कॾहिं चवंदा जेकॾहिं हुनखे हिकिड़े खे ई हिंदू करे वञे हा त अॼु घणो खटको लही वञे हा अकबर थिया त सभिनी खे हिंदू करे हा न मुस्लमान पोइ रही न हा न पर जेकी भॻवान खे वणियो मिसाल जी ॻाल्हि आहे त चई कोई भॻवानु जॾहिं घोड़ो हिंदू गॾ घोड़ो नथो थी सघे त वरी जीव भॻवानु कीअं थींदो चई इहा ॻाल्हि तुंहिंजी सही अथई थींदो कॾहिं बि न अहिड़ो थींदो त नकली थींदो न थींदो वरी कीअं आहे चओ छा चए हाणे घोड़े खे घोड़ो कयो त उहो थींदो छा घोड़ो त आहे ई घोड़ो ही जीव परमात्मा जो स्वरूप आहे माना आहे थींदो कोन पर जंहिंखे वरी खोड़ो सम्झ में अचे घोड़ो न खोड़ो खोड़ो सम्झो था टेबल जंहिंखे हिसाब किताब सम्झ में अचे उहो ई जे सम्झी सघंदो न त ईअं कोई थोरा भॻवानु केरु थींदो कोन्हे इहा त ॻाल्हि भुलिजी वञो जेके चवनि था उहो सही आहे कॾहिं थींदो ई न छो जो भॻवानु आहे ई कान त थींदो वरी किथां भॻवानु थींदो न पर आहे जेको आहे सो त भॻवानु ई आहे न हीउ सॼो संसार उन परमात्मा पंहिंजे पाण मां पाण ई प्रभु धरती बणियो पाण ई पवन आकाश पाण ई बणियो आहे उहो ई आहे त उहो ई हूंदो न वरी ॿियो वरी कीअं हूंदो त उहो शाह साहिबु छा पियो पढ़े छा पियो चए भई आऊं भॻवानु आहियां अल्लाह ईअं ॿुड़ी पियो लॻाए मथां आहियां ईअं ॿ के सुठा मुरीदा वेझा गुरूअ जे वेझा वधीक थींदा आहिनि न घणा उहे ई खटपट कंदा आहिनि परियां वारा त छा कंदा परियां वारा त हथ जोड़ींदा आहिनि वेझा वारा पंहिंजा त पंहिंजनि में ॿिया ऐब आणींदा हुननि जो कोई हिसाब किताब ईअं हूंदो आहे चई महाराज अॼु साईं तव्हां हू पे कयो कुफर पे पढ़ियव चई यार मां कुफर न पढ़ंदो आहियां शाह साहिबु चयो मां कुफर ग़लति न चवंदो आहियां चई हा साईं तव्हां चयो पिए अल्लाह अल्लाह चई बाबा इहो कुफर आहे आउं कीअं भॻवानु थींदुसि आउं त तव्हांजे अॻियां वेठो आहियां आउं त गुरू गोविंद सिंह खे चवनि पिया त साईं तव्हां परमात्मा जा स्वरूप चई भुली बि करी मूंखे चइजो न त चई तव्हां केरु चई मैं हूं परम पुरख का दासा देखन आयऊं जगत तमाशा मां जगत तमाशो ॾिसणु आयो आहियां ऐं कोई परम पुरख जो दास आहियां परम पुरख पाण थोरी आहियां कबीर साहिब जी साहिब साहिब न चओ मां साहिब न आहियां मां गायब आहियां छा जी कबीर साहिब आओ साहिब सत साहिब चई सत साहिब न सत साहिब त बराबरि आहे पर आऊं गायब सत साहिब बराबरि आहे आऊं गायब साहिब न गायब ईअं चओ चई साईं तव्हां कुफर चयो पई चई बाबा जेॾी महिल मां कुफर चवां न त ओॾी महिल छा कजे ईअं तरार खणिजां तलवार हुनखे तरार सिंधी तरार हीअं वाए कढिजां सिर वञी परे पवंदो पोइ त बसि न चई पर असां ईअं कीअं कंदासीं चई लिखियलु न आहे जेको कुफर करे हुनजो सिर कटे छॾियो लिखियलु आहे न कुफर चवां ऐं सिर कटे छॾिजां वरी ॿिए ॾींहुं साहिबु शाह साहिबु साॻी ॻाल्हि बि अल्लाह अल्लाह अखियूं बंदि हुनखे ख़बर ई कान्हे चई यार ॾिस वरी चवाई पियो चई यार गुरूअ चयो त मूंखे तलवार वाए कढिया चई तूं वाए तूं वाए तूं वाए मां न आहियां
चई वरी पोइ चऊंसि था आख़िर साईं चई साईं अॼु बि तव्हांखे अड़े तव्हांखे मूं छा चयो हो मूं तव्हांखे छा चयो भाई तरार वाए कढिजो चयोमांव न चई पर असां अड़े जॾहिं लिखियलु आहे कुफरो चवे उनखे तरार वाए कढो छो वायो वरी ॿिए ॾींहुं हाणे अॼु तलवार खणी बीठा हिकिड़े वाई हीअं अलाहूं त हीअं तलवार वाए कढी तलवार त वई वई पर स्त्री बीठी आहे अलाहूं चालू ई हो वरी ॿियो आयो उन तलवार कढी ईअं 5 ॼणा 5 तलवारूं वाए कढियूं हिकु बि मुड़ियो न वाह गुरू जा चेला पर झमेला करे छॾियनि 5 ई तलवारूं फिरी वरी गुरू पंहिंजे ध्यान मां उथियो चई अॼु बि तव्हां कुफुर ॻायो चई तव्हांखे चयमि जो तलवार न वायव चई हा वाई सी साईं मां बि वाई 5 ई वायूं सी चई पोइ चई पर स्त्री त हीअं तलवार ईअं निकिरी वई अड़े चई छॾिया ओॾी महिल उहो ई हूंदो न हूंदुसि ई कोन त तलवार किथे हलंदी भॻवान खे कटे सघिबो या उहो त हूंदो ओॾी महिल उहो न त उहो चवंदो न आऊं आहियां भॻवान त चवंदो न अलाहूं उहो त अलाह आहे त चवंदो न मां आहियां तव्हां सम्झो नथा पियो मां छा कयां तव्हां ओॾी महिल मूंखे ॿिया ॾिसंदा मां हूंदुसि ई न ऐं त ओॾी महिल ग़ाइबु हूंदुसि उहो परमात्मा हूंदो उहो त अलाहूं चवंदो उहो अलाहू थोरी चवंदो उहो अलाहू भॻवानु कोन चवंदो उहो भॻवानु चवंदो अलाहूं त परमात्मा जो नाम जपे जेको परमात्मा सां मिलिजे परमात्मा जो नाम जपियो आहे उहो परमात्मा सां मिली सघंदो ऐं जे न जपियो आहे जेको नथो जपे उहो भॻवान सां मिली बि न सघंदो हर सुमरन बिन मिले न कंहिंखे प्रभु पूरन काम भॻवानु ईअं कंहिं मिलंदो न इन करे सेवा जे वक़्त में सेवा दान जे वक़्त में दान ऐं नाम जे वक़्त में जेको नाम जपींदो उहो पार पवंदो न त न पवंदो बोल श्री कृष्ण चंद्र भॻवान की जय।